अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। ज़िले नौशहर फिरोज में अमीरुल बहर सदर सरदार अयाज़ अली मल्ला जे अॻवानी में दादू जे सरदार अयूब मल्ला ते थियल हमले जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ मल्ला बिरादरी जा सवे नौजवान रोडनि ते निकिरी आया। दौलतपुर जे मुख्य रस्तनि तां रैली जे सूरत में एहतजाज कंदे प्रेस क्लब पहुता, जिते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं दादू जे इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अमीरुल बहर जे अॻवाननि कामरेड यासीन मल्ला ऐं ॿियनि चयो त ज़मीन बि असांजी ऐं हमिलो बि असां ते। नाइच बिरादरी नाजाइज़ी कंदे असांजे मौज़ूद शख़्सियत सरदार अयूब मल्ला ते हथियारबंद साण करे हमिलो कयो, जिन जे हमले में सरदार अयूब मल्ला ज़ख़्मी थी पियो। नाइचनि जे नाजाइज़ी जो SSP दादू नोटिस वठण बजाए वंगारू बणियल आहे। असां SSP दादू, DSP दादू, SHO KN शाह जे नारवा सलूक ऐं ख़ामोशी ख़िलाफ़ मजबूर थी प्रेस क्लब ते पहुता आहियूं। अॻवाननि वधीक चता ॾींदे चयो त इंसाफ़ न थियो त नेशनल हाईवे ते पिण धरणा ॾिना वेंदा। SSP दादू पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे हमले कंदड़ जवाबदारनि खे फौरन गिरफ़्तार करे, न त ॿी सूरत में अमीरुल बहर जे प्लेटफार्म तां पूरी सिंध सरापा एहतजाज हूंदी ऐं असांजे हिन एहतजाज जो नोटिस IG सिंध वठे। इंसाफ़ न थियण जे सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।